जी नाज़रीन, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर पंहिंजी सियासत जो आगाज़ त करे चुका आहिनि। हींअर ताईं उन्हनि नई पार्टी जो ऐलान नाहे कयो। नई पार्टी जे ऐलान खां अॻु मुख़्तलिफ़ जेकी सियासी तक़रीबूं आहिनि या सियासी एक्टिविटी आहे या सियासी मुलाक़ातूं आहिनि या सियासी तौर ते मुख़्तलिफ़ शहरनि में वञणु, पंहिंजे बयानीअ खे बयानु करण जो जेको अंदाज़ आहे, उन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर खे हींअर ई लाइमलाइट में आणे छॾियो आहे। यानी हींअर ई ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर जेकी आहिनि उहे ज़ेर बहस आहिनि। पूरे मुल्क में उन्हनि दौरा कया आहिनि, मुख़्तलिफ़ बार एसोसिएशन्स खे ख़िताब कया आहिनि, पर हींअर जॾहिं उहे सन विया, यानी साईं GM सैयद जे शहर विया, साईं GM सैयद जे क़बर जे मथां उन्हनि चादर चाढ़ी, गुल चाढ़िया ऐं उन खां पोइ जेका मीडिया सां गुफ़्तगू कई। इन खां अॻु में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जूनियर जेका आहे उहा ज़ैन शाह साहब खे करार ॾिनो त उन्हनि सां उहे हली सघनि था, त इहा नई शुरूआत आहे सिंध जे अंदरि। जेतोणीकि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर जेकी आहिनि उहो मुल्की सियासत करण जो ऐलान कनि था, पूरे मुल्क जे अंदरि सियासत करण जो ऐलान कनि था। जॾहिं बि उन्हनि पार्टी ठाही, पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो सैयद ज़ैन शाह सां मुलाक़ात करणु, उन्हनि खे पंहिंजे वेझे सम्झणु नज़रियाती तौर ते ऐं उन्हनि सां गॾु हलण जी जॾहिं ॻाल्हि कई हुई, तॾहिं बि इहा जेका ॻाल्हि हुई उहा ॻाल्हि इंतिहाई वधीक बहस हेठि ईंदड़ ॻाल्हि हुई। पर हींअर जॾहिं उहे सन पहुचनि था ऐं साईं GM सैयद जी मज़ार ते हाज़ुरी ॾियनि था, त सिंध जे अंदरि सियासत जो इहो नओं आगाज़ चई सघिजे थो। छो जो इन खां अॻु में सिंध जे अंदरि ॻड़ी ख़ुदा बख़्श जो ऐं सन जो जेको आहे उहो हिकु जॻह ते मिलाप या गॾिजणु जेको आहे उहो इंतिहाई मुश्किल ऐं नामुमकिनात में जेका ॻाल्हि ईंदे नज़र ईंदी हुई। पर जीअं चवंदा आहिनि त सियासत आहे ई मुमकिनात जो खेल, त पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर या ॿिए तरफ़ ज़ैन शाह साहब बि उन्हनि उन विथी खे, उन फ़ासिलनि खे, नज़रियाती उन्हनि फ़ासिलनि खे जहिड़े तरीक़े सां वेझो आंदो आहे, सिंध जी सियासत खे या सिंध जे सियासी कारकुन खे बि इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे। यानी तव्हां इहो ॾिसी सघो था त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर साहब जेके आहिनि उहे न सिर्फ़ु नई पार्टी जे ऐलान जे हवाले सां उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हि कंदा रहनि था, यानी पार्टी जेका आहे उहा नई ठाहींदा, पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो खां अलॻि थी करे बि नए पार्टी जे नाले जे हवाले सां सोचनि पिया ऐं उन ते गौर वीचार बि थिए पियो। फ़ातिमा भुट्टो साहिबा जो इंतज़ारु बि थिए पियो। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त तव्हांखे SUP यानी ज़ैन शाह साहब बि हिकु नए प्लेटफॉर्म ते सियासत कंदे नज़र अचनि पिया। ऐं ॿी वॾी इहा ॻाल्हि आहे त उहे पार्लियामेंटेरियंस यानी पार्लियामेंट जी जेका सियासत आहे उहा कंदे नज़र अचनि पिया। ऐं ज़ैन शाह साहब त इलेक्शन में हिसो वठी करे, यानी इलेक्शन जे अंदरि ऐं ख़ासि तौर ते इहा ॻाल्हि सिंध जे अंदरि मौजूदु हुई त क़ौम परस्त इलेक्शन में हिसो नथा वठनि, त उहो जेको ख़ाल आहे उहो ख़ाल क़ौम परस्त हमेशह ख़ाली छॾे ॾियनि था, जंहिंजे नतीजे में क़ौम परस्त जेका आहे उहा पार्लियामानी सियासत जे हवाले सां पंहिंजो पाण खे पार्लियामेंट खां घणो परे करे था छॾनि। सॼे मुल्क जे अंदरि तव्हां क़ौम परस्त ॾिसंदव त उहे इलेक्शन खटे बि अचनि था ऐं उहे इलेक्शन खटे अचण खां पोइ पार्लियामेंट में पंहिंजो किरदार बि अदा कनि था। पर सिंध जा क़ौम परस्त जेके आहिनि उहे कॾहिं इलेक्शन में हिसो वठंदा आहिनि ऐं कॾहिं इलेक्शन में हिसो न आहिनि वठंदा। तंहिंजे करे उहो ख़ाल जेको आहे उहो हमेशह इन बुनियाद ते बि रहंदो आहे त वोटर हमेशह इहा ॻाल्हि सोचींदो आहे त जेको मुस्तक़िल तौर ते इलेक्शन में बीहंदो हुजे उनखे ई अहमियत ॾिजे। पर हींअर ज़ैन शाह साहब न सिर्फ़ु पार्लियामेंट जे अंदरि सियासत कनि था, यानी पार्लियामानी जेका सियासत कनि था, पर नई पार्टी नए नज़रिए सां बि, उन करे उनखां मुख़्तलिफ़ क़िस्म जा सवाल सहाफ़ी बि कंदा रहनि था ऐं ज़ाहिर आहे त उनखां पंहिंजा जेके कारकुन आहिनि उहे बि इन क़िस्म जो सवाल कनि था। ऐं साॻी सूरत हाल जेका आहे उहा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर खां हींअर ई शुरू थी वई आहे त नई पार्टी छो, ऐं जेकॾहिं नई पार्टी हुजे बि त पोइ तव्हांजो जेको आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो सां लाॻापियल जेके सवाल हुजनि था, ईअं ई जेको पीपुल्स पार्टी सां सलाड़ियल सवाल आहिनि उहे थींदा रहनि था। पर ज़ाहिर आहे त नई सियासत जो आगाज़ जंहिंखे तव्हां चओ, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर ऐं ज़ैन शाह साहब इन क़िस्म जी जेका सियासी जेका इनिंग आहे उहा जेकॾहिं शुरू करे चुका आहिनि, त पोइ असांखे बि अॼु जी सियासत खां पोइ वारा जेके मंज़र आहिनि उहे ज़ेर बहस आणणु घुरिजनि। हाणे सहाफ़ी आहिनि उहे सहाफ़ी त इन क़िस्म जा सवाल कंदा रहंदा ऐं जेकी कारकुन आहिनि उहे बि इन क़िस्म जो सवाल कंदा रहंदा। ऐं जेकी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, यानी को ही हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि त कोन्हे का, ही मुकमल 50 साल जी मुकमल सियासत आहे, यानी अॼु खां अॻु में। ऐं 50 साल जी सियासत जेका आहे
उहा विफ़ाक़ परस्त ऐं क़ौम परस्ती जे विच ते शदीद टकराव नज़रियाती टकराव वारी पॉलिटिक्स जेका आहे उहा रही आहे। उन करे उन हवाले सां जेका शदीद क़िस्म जी जेका सोच आहे उहा हिक ॿिए जे नज़रियनि में मौजूदु रही आहे। पर हीउ जेको मिलाप आहे, हीअ जेका विज़िट आहे, इहा विज़िट, इहो मिलाप ऐं सन वञणु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर जो इहो पैगाम बि आहे त हाणे जेका शुरूआति हुजणु खपे सियासत जी, उहा अॼु जी सिंध यानी अॼु खां पोइ वारी जेका सिंध आहे उन जे तौर ते हुजणु खपे। ऐं माज़ी वारो जेको नज़रियो, माज़ी वारी सोच जेका शदीद तकलीफ़ ॾींदड़ ऐं शदीद जेका आहे नफ़रत सां भरियल जेके स्लोगन्स बि जेकॾहिं आहिनि त उन्हनि जे ख़ात्मे जो ॾींहुं हुजणु घुरिजे। ऐं इहो जेको सफ़रु आहे उहो जॾहिं अॻिते वधंदो त सिंध जे अंदरि, ऐं तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो तसवुरु कयो त गढ़ी ख़ुदा बख़्श ऐं सन जेका आहे उहे जेकॾहिं हिकु जॻह ते मिली था वञनि त सिंध जे अंदरि पोलराइज़ेशन, जेका सियासी पोलराइज़ेशन आहे, उन जो ख़ात्मो जेका आहे बिज़ात ख़ुदि इहा वॾी ख़बर आहे। यानी पोलराइज़ेशन जॾहिं सोसाइटी जे अंदरि, चाहे उहो सियासी पोलराइज़ेशन आहे, उन जो जॾहिं ख़ात्मो अचे थो त तव्हांखे अंदाज़ो ई न आहे त सियासत जे अंदरि केतिरी ख़ुशगवार तब्दीली अची वञे थी ऐं केतिरी ख़ुशगवार जेका आहे समाज जे अंदरि तब्दीली अची वञे थी। ऐं ख़ुदि समाज जे अंदरि जेको बंदि समाज हुजे थो, उहो बंदि समाज केतिरो खुली सघे थो। उन करे ही जेका मुलाक़ात आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर जी ऐं सन में साईं GM साहिब जे पोइ लगन सां या ज़ैन शाह साहब सां मुलाक़ात जो जेको तसलसुल आहे, इहो तसलसुल नई सिंध जी सोच जेका आहे ऐं विफ़ाक़ परस्त ऐं क़ौम परस्तनि जी जेका सोच आहे ऐं पार्लियामानी सियासत जो जेको आगाज़ आहे, उन जे अंदरि इन सोच खे वधीक हथी बि मिलणु घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते समाज जे अंदरि जेका पुराणी सियासत आहे, उन पुराणी सियासत खां नई सियासत तरफ़ अचण जो जेको सफ़रु आहे उहो न सिर्फ़ु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर ऐं ज़ैन शाह साहब खे करणु घुरिजे, पर ॿिन्ही नज़रियनि सां तालुक़ु रखंदड़ कारकुननि खे बि इन क़िस्म जो जेको आगाज़ आहे उन जो आगाज़ करणु घुरिजे। ऐं नई सियासी इनिंग जेका आहे उहा हाणे ॿिन्ही पार्टियुनि जे स्कूल ऑफ थाट सां तालुक़ु रखंदड़ जेके कारकुन आहिनि, सोच रखंदड़ आहिनि, उन्हनि खे बि नई इनिंग जी जेका शुरूआति आहे उहा करणु घुरिजे।